पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीर सईद गनी जी मुलाकात थी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी बिलावल हाउस पहुंची पीपी चेयरमैन सां मुलाकात कई। मुलाकात में सियासी सूरत हाल ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर सईद गनी जी मुलाकात थी आहे। अहम ख़बर खां अवांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर सईद गनी जी मुलाकात थी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी बिलावल हाउस पहुंचे पीपी चेयरमैन सां मुलाकात कई। मुलाकात में सियासी सूरत हाल ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीर सईद गनी जी मुलाकात थी आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। बिल्कुल लिदा चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी सां पीपल्स पार्टी कराची डिवीजन के सदर सईद गनी बिलावल हाउस पे अची मुलाकात कई है। बिलावल भुट्टो सूबाई सदर के न सिर्फ तलब कयो बल्कि सूबाई वज़ीर पंहिंजे खाते की कारकर्दगी खास तौर पर कराची में जो लियारी वारे इलाके में इमारत करण वारो जो हादसो पेश आयो उन हवाले से भी चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो के समूरी सूरत हाल का आगाह किया। अड़ी तरह सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के हवाले से जो खयल कदम हैं खास तौर पर जो इमारत करण वारो वाक़ियो उनमें मुलविस अमलदार उनके मुअत्तल करण समेत समूरन मामलन से ख्याल की ॾे वठि कई वई। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई वज़ीर कराची की सियासी सूरत हाल है उन हवाले से बागाई ॾिनी। खास तौर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी और मुखालिफ़ धुर की पार्टी के विच में चिपकलिश की सूरत हाल है उन हवाले से खेस आगाही ॾिनी। चेयरमैन पीपल्स पार्टी सिंध हुकूमत पारां जो फोत थी वियल जो लियारी के घरवासी फोतीन उन हवाले से 10 लाख रुपया ऐलान करण वारे मामले से न सिर्फ ख्याल जो इज़हार कंदे संदसि चवण हो तो बुनियादी तरह से ये गरीब मानू उन माली मदद थी तो सिंध हुकूमत की जिम्मेदारी भी है। अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।